मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। सिंध सरकार पारां 2021 में सिंध जे मुख़्तलिफ़ हायर सेकेंडरी स्कूलनि में मुक़ररु कयल सब्जेक्ट स्पेशलिस्ट इंटर्न्स उस्तादनि जो काशिफ मुस्तफ़ा मोहम्मद हारून सोढर इमरान अली पंवर नजम अली सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुतालबनि जी मञता ऐं बहाली लाइ नेशनल प्रेस क्लब मेहर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि चयो त सिंध हुकूमत असांखे 2021 में सिंध जे मुख़्तलिफ़ हायर सेकेंडरी स्कूलनि में 700 खां वधीक उस्तादनि खे मुक़ररु कयो हो, जंहिंखां पोइ असां इंटर्न्स स्कूलनि में तालीमी मयार बहितर करण लाइ भरपूर कोशिशूं कयूं। स्कूलनि में नुमाइशूं मुंतज़िम करणु, महीनेवार इम्तिहान वठणु, गैर निसाबी सरगर्मियुनि खे फ़रोग़ ॾियणु, शागिर्दनि में हौसला अफ़ज़ाई पैदा करणु, स्कूल में हज़ारे शागिर्दनि खे तालीम जे ज़ेवर सां रोशनास करणु पंहिंजो फ़र्ज़ सम्झो। हुननि चयो त 3 सालनि अंदरि असीं बाक़ाइदा महिनतूं कयूं, पर अफ़सोस जो 2024 में सिंध हुकूमत बिना कंहिं सबब जे असांखे लाहे छॾियो आहे, जेको सरासर ज़ुल्म आहे। हुन चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे स्कूलनि में हिन वक़्तु बि सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी शदीद खोट आहे। सिंध में हज़ारे जायूं ख़ाली पियल आहिनि। असीं वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर तालीम खां मुतालबो कयूं था त सब्जेक्ट स्पेशलिस्ट इंटर्न्स जे मुलाज़िमनि खे फ़ौरी तौर ते बहाल करे असांजी बेचैनी दूर कई वञे। हुननि चयो त असांजा मुतालबा न मञिया विया त सूबे भर में एहतिजाजनि जी शुरूआति कंदासीं ऐं पोइ जल्द वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर तालीम ऑफिस ऐं प्रेस क्लब कराची अॻियां धरणो हंयो वेंदो।